होशाब में ट्रक खाई में किरी पई एक ही खानदान जा 14 ॼणा फोत 10 माण्हू ज़ख़्मी। ट्रक बनून खां आबादी सोन वञी रही हुई त पंज पीर वटि ब्रेक फेल थियण सबबि हादसो पेश आयो। फौतियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। हादसे बाद फौतियुनि जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। किर्गिस्तान की राजधानी बिश्केक में छिकताड़ शिदत इख्तियार करे वई। फौज तलब बिश्केक में शागिर्द ग्रुपनि में झेड़ो ऐं हंगामो। पाकिस्तानी समेत गैर मुल्कनि जे हॉस्टल्स ते हमला। भनिरवा केतिराई शागिर्द ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवणु आहे त हॉस्टलनि में छोकरनि ऐं छोकिरियुनि ते तशद्दुद कयो वियो। सिफारतखानो मदद न पियो करे। खाधे पीते जूं शयूं वठण बि नथा वञी सघूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो किर्गिस्तान जी सूरतहाल ते पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो। पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी मदद ऐं सहकार फ़राहम करण ऐं पाण हॉस्टल्स ते वञी शागिर्दनि सां मुलाक़ात जी हिदायत। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बिश्केक में पाकिस्तानी शागिर्दनि ते तशद्दुद वाक़े ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तानी हुकूमत बिश्केक में पाकिस्तानी शागिर्दनि खे सहूलियतूं ॾे। पढ़ी वज़ारत बिश्केक में पाकिस्तानी शागिर्दनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ तकड़ा क़दम खणे। किर्गिस्तान में हालतूं ख़राब थियण सबबि फाथल शागिर्दनि में उमरकोट जी रवासण डॉक्टर विशा मेघवार बि शामिल। डॉक्टर विशा इंटरनेशनल यूनिवर्सिटी ऑफ किर्गिस्तान में 3 साल जी शागिर्दियाणी आहे। शागिर्दियाणी जे वालिद जो चवणु आहे त न्याणी जे ॾे वापसी लाइ जहाज़ी टिकट समेत ख़र्च भरण लाइ तयार आहिनि। हुकूमत डॉक्टर विशा खे पाकिस्तान वापसि आणण में मदद करे। मुस्लिम लीग नून जी सेंट्रल वर्किंग कमेटी शहबाज शरीफ के वक्ती सदर नामजद करे छॾियो। सेंट्रल वर्किंग कमेटी जे इजलास में नवाज शरीफ, शहबाज शरीफ, मरियम नवाज ऐं ॿिया शरीक थिया। वर्किंग कमेटी मेंबरनि पारां शहबाज शरीफ के वक्ती सदर नामजद करण जी ताईद। सैफुल मलूक कोकड़ मौजूद पठावी में ते जनरल काउंसिल जे इजलास में नवाज शरीफ के पार्टी जो सदर चूंडियो वेंदो। खैबर पख्तूनख्वा जी हुकूमत उहो ई कंदी जेको वफ़ाक़ी हुकूमत चवंदी। केपी जो वॾो वज़ीर तीसमार खान आहे। अली अमीन गंडापुर सिर्फ़ हवाई फायरिंग करे रहियो आहे। हू कुझु नथो करे सघे। पीटीआई जे शुरू खां जहिड़ो इस्टेब्लिशमेंट सां आहे। पीटीआई जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणु चाहे थी त वञी करे असां कॾहिं खेल रोकियो आहे। नून लीग अख़बार पाण सनावला। सिंध हुकूमत पारां वकीलनि खे सफ़री सहूलियत फराहम करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामी मरसा कराची बार एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात। वकील बिरादरी खे पेश ईंदड़ मुख़्तलिफ़ मसइलनि ते ख़यालनि जी नेमर।
सूबाई वज़ीर शर्जील मेमण वफ़द के ख़ातिरी कराई तो वकीलन के सफ़री सहूलत फराम करण लाइ कबूतर चौक सिंध हाई कोर्ट का सिटी कोर्ट ताईं शटल बस सर्विस शुरू कई वेंदी। जमहूरियत कानून जी हुक्मरानी में कराची बार एसोसिएशन जो ख़िदमतूं अमला है सिंध सरकार वकीलन के पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन कदम खणंदी। जस्टिस मुनीब अख्तर सुप्रीम कोर्ट जे वक्ती चीफ जस्टिस जो हलफ खणी वरितो। सुप्रीम कोर्ट में वक्ती चीफ जस्टिस जे हलफ खणण जी तकरीब मुनक़िद थी। जस्टिस याहिया आफरीदी जस्टिस मुनीब अख्तर के वक्ती चीफ जस्टिस तौर हलफ खणायो। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा 5 मई ताईं गैर मुल्की दौरे ते वियल आहे। सिंध जे घरू खाते पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते समूरनि रजिस्टर्ड फलाही इदारनि समाजी तंज़ीमनि ऐं ॿिनि स्टेक होल्डर्स खे साख़्ता इख़लाक़ जो पाबंद बणाइण जी हिदायत। सूबाई वज़ीर सियाल हुसैन लंजार हिदायत कई आहे त क़ुर्बानी जे जानवरनि जूं खलूं जमा करण ऐं मुंतक़िली बाबति लिखियल इजाज़तनामनि ऐं ॿिनि ज़रूरी दस्तावेज़नि जी जाच जो अमल कॉन्टेजेंसी प्लान जो हिसो बणाए वञे। सूबे में ईद नमाज़ लाइ समूरनि मस्जिदनि इमाम बारगाहनि ईदगाहनि ऐं ॿिनि खुलियल हंधनि जो जाइज़ो वरितो वञे। निगरानी लाइ सादो लिबास पहिरियल ऐं ते ॿधल कमेटियूं जोड़ियूं वञनि। रावलपिंडी में बाहि ॾियण घेराव ऐं सरकार जे कम में मुदाख़लत जे केस में केपी जे वॾे वज़ीर जी बुरी ज़मानत में वाद। एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट अली अमीन गंडापुर जी बुरी ज़मानत में 28 मई ताईं वाद करे छॾी। ॿुधणी दौरान अदालत अली अमीन गंडापुर जी हासिल खां छूट जी दरख़्वास्त पिणु मंज़ूर करे वरिती। कादरपुर भरिसां ॻोठ गुलाम मुस्तफ़ा साबन में साबन सुंदराणी तकरार तां फारिग हिकु ॼणो मारिजी पियो। जानू बासण भरिसां हथियारबंदनि जी फारिग में बेराम साबन मारिजी पियो। धुरिन में केतिराई कलाक फायरिंग जारी। मुख़्तलिफ़ थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। बख्शापुर भरिसां कबरू थाणे जत में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल। जवाबदार बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी समीरा बगवार खे क़तल करण बाद फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जो लाश पोस्टमार्टम कराइण लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। उमरकोट भरिसां बिगी धीअ सां मुबीना तौर जिंसी जाती करण जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार गिरफ़्तार। मुतासिर नारी जी फरियाद ते जवाबदार मोहम्मद अली मलिक ते केस दाख़िल। फौजिया मलिक जो चवणु आहे त वेगो पीउ अमर जे फोतण खां पोइ घणे अरसे खां घर में क़ैद करे नशे वारी इंजेक्शन हणी ज़बरदस्ती ज़्यादती कंदो रहियो आहे। पुलिस मूजिबि नारी जो मेडिकल कराए हक़ीक़त पधरी करे जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जी शागिर्दाणी जे मोबाइल नाका वारे पाखे जो केस दाख़िल। कोटड़ी थाणे ते दाख़िल एफआईआर में 2 ॼणा जवाबदार नामज़द। फरियादी शौकत घोराणी मूजिबि यूनिवर्सिटी जे जेंडर स्टडी शोबे में साल में पढ़ंदड़ संदसि धीउ विस्मा घोराणी खे पॉइंट बस स्टॉप तां हैदराबाद वासिब तकार पी सादो साथी सां गॾिजी अगवा करे वियो आहे। सांगी भरिसां चुल्ह जी चिड़ंग मां बाहि लॻण सबबि 12 पोड़ियतनि जा घर सड़ी पिया। ॻोठोरल चाचड़ में चुल्ह मां चिड़ंग उथण सबबि कखाबनि घरनि खे बाहि विकोड़े वई। घर में पियल लतल सड़ी रख थी पियो। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। सिंध के मुख्तलिफ शहरन में रोड हादसनि वाक़िअनि में बारड़े समेत 4 ॼणा फौत। कोट बंगलो भरिसां पुराणे नेशनल हाईवे ते ॿिनि मोटरसाइकिल्स में ज़ोरदार टक्कर थी पियो।
हिकु ॼणो गुलसन बुर्दी फौती पियो। दाऊदजानपुर वेझो हुसैनाबाद में मींगर रहीम बख्श लोहर ट्रैक्टर ट्राली तां किरी हयाती विञाए वेठो। मियां साहब वेझो ॻोठ फौलान जो दड़ो में 5 वरीअ जो ॿारड़ो काशिफ पहियां तालाब में बुॾी फौती पियो। ॿिए जो ॻोठ जे सालाट पाड़े में थैलेसीमिया जे मरीज़ निंगरी अस्मा धारे जो केतिरो बिगे दम ॾिनो।